कब्ज़ो कंदड़नि खे लाखाड़ ॿेले ते कब्ज़ो कंदड़नि खे लाखाड़ ॿेले ते इंक्रोचमेंट कंदड़नि ते मोब जुण ते कातलान हमलो कंदड़नि ते असांजो जेको दोस्त आहे असांजे ॿेलो बचाव कमेटी ज़िले नवाब शाह जो इन ते सरगर्म आहे ऐं साफ़ ई पाए मोब जुणो उन ते जेको कातलान हमलो थियो आहे असीं उन जी सख़्तु मज़म्मत करियूं था। मोब जुणो जेको आहे सो उते रिपोर्टिंग करणु वियो, उते जेको सरेआम जेका वाढी हले थी ऐं असां उन लाइ अलाए केतिरा दफ़ा जेको आहे सो दाऊं ॾेई चुका आहियूं, मथे ताईं पहुचाए चुका आहियूं, असां पोस्टूं बि हलायूं आहिनि, सोशल मीडिया ते जाम हलायो आहे, पर अञा ताईं कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई नथी कई वञे। ॿिए खां त ईअं थो लॻे जहिड़ो सुतो पियो आहे, कंहिं क़िस्म जी का बि कार्रवाई नथी कई वञे। जेकॾहिं को हेठियों स्टाफ वीचारो सच पई मुड़सी करे किथे करे बि थो त उनखे का बि सपोर्ट नथी मिले, उहो वरी पोइ हिते थो हटे या वरी वीचारो उहो मुचड़ा थो खाए। अहिड़ी तरह हीअ जेको मोब जुणो आहे असांजो ॿेलो बचाव कमेटी जी, उहो बि इन हवाले से वियो त असीं उते रिकॉर्डिंग करियूं, रिकॉर्डिंग करे असीं जेको आहे सो इदारनि ताईं पहुचायूं त बाबा हीअ ज़ुल्म पियो थिए, हीअं वाढी पई थिए ऐं उनजो को बि तदारक नथो थिए। जीअं ई हू मोटियो आहे त हुन ते जेको कातलानो हमलो थियो आहे, हुन खां जेको आहे सो मोबाइल फुर कई वई आहे। हीअ हिकिड़े क़िस्म हिरासमेंट आहे। इन्वायरमेंटलिस्ट जेके माण्हू आहिनि उन्हनि ते जेको हीअ हिकिड़े क़िस्म जी जेका हिरासमेंट आहे उहा आइन जी ख़िलाफ़वर्ज़ी आहे। इन करे पुलिस खे घुरिजे, SSP नवाब शाह खे घुरिजे त हिन ते फौरी तौरु जेको आहे सो नोटिस वठे ऐं हिन जो केस दाख़िल कयो वञे, FIR कटी वञे। उन खां अलावा ॿिए खाते जा जेके बाला ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि हिन जो तदारक करणु घुरिजे। ॿियो असांखे इहो आहे त हिन वक़्तु नवाब शाह जा ॿेला समूरा वठिजनि पिया, समूरा वठिजनि पिया। असांजो सुवालु इहो आहे त इहे जेके ॿेला सॼे सरेआम वठिजनि पिया, उन में ॿेलो खातो छा पियो करे, DFO छा पियो करे, हीअ पघार वठंदड़ जेको DFO आहे बहरिया टाउन में वेठो आहे, बंगला वठियो, उहो हिते नवाब शाह में छो नथो अचे, छो नथो इन ते कार्रवाई करे, छो नथो इन्हनि जे ख़िलाफ़ FIR कटे। असां चऊं था त या त हीअ उहो कमु करे, न त पोइ असीं चीफ कंजर्वेटर खे चऊं था त हिनखे हटाए को ॿियो को माण्हू आणे जेको सच पच को कमु करे सघे हिते। मुंहिंजो नालो जानवंत कल्याण आहे। अॼु असां हैदराबाद रेंज में म्याणी रेंज में बीठा आहियूं। असांजो एहतजाज इन हवाले सां आहे त लाखाड़ ॿेले शहीद बेनज़ीराबाद में असांजे ॿेलो बचाव कमेटी जो मेंबर आहे दोस्त मोहब जुणो, सोशल वर्कर आहे। उहो जॾहिं ॿेले में ख़बर पई त लाखाड़ ॿेले जे 1100 एकड़ ते बीठल रीजनरेट हिनखे वणनि खे कटिन पिया सर्वर जतोई ऐं उनजा कुझु साथारी, त असां हिनखे मोकिलियो आहे कवरेज करे चई असांखे ॿुधाए त केतिरो केतिरो नुक़सानु थियो आहे। जॾहिं हू लाखाड़ ॿेले मंझां वणनि जी वाढी जी कवरेज करे ऐं बंद खां ॿाहिरि निकितो पिए त कुझु हथियारबंद सर्वर जतोई ऐं उनजा भाइर ऐं उन हारी कमदार 11 ॼणा माण्हू मोहब जुणो खे ऐं उन सां जेके साथी आहे उन ते फायरिंग करे उन्हनि खे मुंतशिर कयो ऐं मोहब जुणो खे पकिड़े तशद जो सख़्तु तशद जो निशानो बणायो। उनखां मोबाइल, उनखां रिकॉर्डिंग सॼियूं उहे फुरे वरितियूं ऐं उनजी गाॾी खे बाहि ॾिनी वई। अहिड़े क़िस्म जी असां NC जेका आहे लाखाड़ थाणे ते दाख़िल कराई, पर को बि तदारक न निकितो आहे। असांजो मुतालबो आहे त चीफ जस्टिस हाई कोर्ट खां, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खां, SP नवाब शाह खां, DIG नवाब शाह खां ऐं लाखाड़ थाणे खां त फुल फोर मोहब जुड़े ते जिन कातलानो हमलो कयो आहे, जिनखे हुन सुञातो आहे नाला न, हुन ते केस दाख़िल कयो वञे ऐं गिरफ़्तार करे मोहब जुड़े सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में इहो एहतजाज जो दायरो पूरी सिंध में वधाईंदो। जंहिंजा नुक़सानात जेके बि थिया उन में उनजो ज़िम्मेवार DFO ज़ीशान बंबरो हूंदो ऐं SP शहीद बेनज़ीराबाद हूंदो। जो एहतजाज थियो आहे मोहब जुणे जे हवाले सां, जो हुन ते कातलानो हमलो थियो, पहिरियों हुनजी असां सख़्तु मज़म्मत करियूं था। सामिया फॉरेस्ट सामिया उहा अखियूं पूरे वेठी आहे। जेके बि समूरा सिंध में ॿेला आहिनि हुते इंक्रोच थिए पई, हुते वाढी थिए पई। असां उन जो सुप्रीम कोर्ट खे असां अपील कंदासीं जॾहिं त हीअ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में अचे थो, जॾहिं हीअ जेके ॿेला बहाल थियनि पिया, इहो सुप्रीम कोर्ट जो जेको ऑर्डर आहे, जे सखर बैच आहे जेके हुते फॉरेस्ट जा जेके मैटर हलनि पिया, उते जा समूरा जज जेके आहिनि खे नोटिस वठनि, हिकिड़ी जुडिशल इंक्वायरी थियणु खपे त हीअ जेका ॿेला हींअर जेका सिंध में वधि खां वधि ॿेलनि जी ज़रूरत आहे। हींअर पूरी दुनिया में मौसमियात जो जेको इशू लॻो पियो आहे, धरती जा फिफड़ जिन मां उहा साह खणे थी ऐं असांखे साफ़ शफ़ाफ़ हवा पहुचाए थी। हीअ ॿेला ई आहिनि जेके असांखे ॿोॾियुनि खां, ज़िलज़लनि खां, तूफ़ाननि खां बचाइनि था ऐं असांखे हर लिहाज़ जो तहफ़ुज़ ॾियनि था। पर बदनसीबी सां हिन धरतीअ ते अहिड़ी हिकिड़ी माफ़िया आहे जेका मुसलसल ॿेलनि जे ख़ात्मे लाइ माना वर खयों कोन्हे। सो वरी उन्हनि ॿेलनि खे जेकॾहिं मक़ामी सतह ते के वॉलंटियर दोस्त रज़ाकारनि तरीक़े सां उन्हनि खे बचाइणु चाहिनि था त हू उन्हनि ते उहा माफ़िया हमलो करे थी, उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां करे थी, उन्हनि खे प्रेशराइज़ करे थी, उन्हनि ते तशदुद करे थी। साॻियो ई वाक़ियो लाखाड़ ॿेले में जेको
मुहब जूणे सां थियो आहे त असीं सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था त उन ते जेको थियल तशदुद आहे ऐं उन जिन्हनि तशदुद कयो आहे उन फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे उन्हनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। जेको एहतजाज थियो आहे मुहब जूणे जे हवाले सां जेको बेला बचाए कमेटी नवाब शाह जो अॻुवाण आहे ऐं उन ते हिकिड़ो बेरहमाना तरीक़े सां हमिलो कयो वियो आहे, हुनजी गाॾी साड़ी वई आहे, हुते जेके इलीगली तरीक़े सां हुते वाढी पई थी हुनजी कवरेज करणु वियो, उनखे पकिड़े ऐं उन ते तशदुद कयो आहे, इंतिहाई बेरहमानी तरीक़े सां तशदुद कयो आहे। जेके हुते जा कब्ज़ा माफ़िया आहिनि उहे उन में इन्वॉल्व आहिनि ऐं उते हू लगातार कब्ज़ा कंदा था अचनि, वणनि जी वाढी कराईंदा था रहनि हमेशह खां वठी हू, पर उते बेला बचाए कमेटी इंतिहाई सरगर्म आहे ऐं उहा उनखे रोकण जी भरपूर कोशिशि थी रहे। हिते सुवाल इहो थो पैदा थिए त बेला बचाए कमेटियुनि सां जेको हीउ बेलो खातो छो नथो सहकार करे, उते जो DFO RFO जेके आहिनि उहे अमलदार आहिनि उहे छो कोन था उन्हनि ते FIR कटराइनि, न ई अहिड़ो को स्टेप वठनि था। हुननि खे असां घुर था कयूं हैदराबाद बेला बचाए कमेटी जे तरफ़ां त फिलफौर ते ई जेके जवाबदार आहिनि उन्हनि ते FIR कटराई वञे ऐं मुहब जूणे ते जिन हमिलो कयो आहे उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं हुन सां मुहब जूणे सां इंसाफ़ कयो वञे।